सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेकॾहिं तव्हां व्लॉगिंग कयो था या तव्हां वीडियो में ज़्यादा कटिंग वग़ैरह कयो था त तव्हांजे लाइ कहिड़ो सॉफ्टवेयर बेस्ट रहंदो ऐं पावर डायरेक्टर जा कुझु अहिड़ा राज़ ऐं कुझु अहिड़ियूं शयूं जेके तव्हां शायदि न ॼाणंदा हुजो। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। सभ खां पहिरीं तव्हां जेकॾहिं काइनीमास्टर यूज़ कयो था तव्हांखे उहे फीचर कोन मिलंदा जेके तव्हांखे पावर डायरेक्टर में मिलंदा। पावर डायरेक्टर खे ओपन कंदासीं ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था त हीअ ऑलरेडी हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहे रखियो आहे। जेकॾहिं तव्हांजो प्रोजेक्ट न हूंदो त सिंपल हिकिड़ो व्यू ईंदो तव्हांजे साम्हूं, सिर्फ़ु हिकिड़ो ई बटन ईंदो न्यू प्रोजेक्ट। हिते तव्हां न्यू प्रोजेक्ट ते क्लिक करे रेशो चूंडियो 16:9 जो रेशो खणूं था ऐं जीअं असां ओके कंदासीं हिते असांजे साम्हूं सॼी मीडिया अची वेंदी। तव्हां फ़ोटो खणी सघो था। मज़े जी ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ो राज़ ॿुधाईंदो हलां त हिते तव्हां हर क़िस्म जी हर फॉर्मेट में मीडिया खणी सघो था, चाहे उहो तव्हांजो वीडियो DSLR सां रिकॉर्डेड हुजे या तव्हांजो वीडियो कंहिं बि फॉर्मेट में हुजे, वेबएम में हुजे, तव्हांजो वीडियो MKV में हुजे या तव्हांजो वीडियो AVI में हुजे या तव्हांजो वीडियो कंहिं बि फॉर्मेट में हुजे, 3GP में हुजे, हर फॉर्मेट ही सपोर्ट कंदो आहे। जॾहिं त काइनीमास्टर में असांखे मख़सूस कुझु फॉर्मेट मिलनि था जेके काइनीमास्टर सपोर्ट कंदो आहे। बहरहाल हितां तव्हां को बि वीडियो चूंडियो, मिसाल तौरु हितां को वीडियो खणा थो, तव्हां फ़ोटो खणी सघो था, वीडियो खणी सघो था। ओके, ॿियो था वीडियो खणो को जंहिंमें असांखे कटिंग करणी हुजे, इन टाइप जो वीडियो को खणी था वठूं। ओके, हीअ वीडियो मूं खयो जेको रिकॉर्डेड आहे मोबाइल सां। हिनखे असां फस्ट हिते तव्हां जी क्लिक कंदो तव्हांजे साम्हूं काफ़ी सारा ऑप्शन ईंदा जिनमें टूल आहे। टूल में तव्हां हिनखे रोटेट करे सघो था, हिनखे तव्हां क्रॉप करे सघो था, हिनजी स्पीड वधाए घटाए सघो था, हिनखे तव्हां फ्लिप करे सघो था, हिनखे तव्हां स्कैन स्मूथनर करे सघो था, हिनजे बाबति ट्यूटोरियल्स वग़ैरह ॾिसी सघो था, हिनजो तव्हां डुप्लीकेट लेयर ठाहे सघो था, हिनखे तव्हां रिवर्स ठाहे सघो था। ही ऑप्शन तव्हांखे काइनीमास्टर में न मिलियो हूंदो, रिवर्स। ठीकु आहे, हिनखे जीअं असां जेकॾहिं असां हिनखे किथां खां कटणु चाहियूं त तमामु ईज़ी आहे। तव्हां हुन लेयर ते क्लिक कयो, हिते तव्हांखे हीअ ऑप्शन मिलंदो ब्लेड जो। इन ते जीअं तव्हां क्लिक कंदो, जिते जिते तव्हां क्लिक कंदो, बसि जस्ट हिकिड़े क्लिक सां ई उहो उतां कटिजी वेंदो ऐं तव्हांखे हिते मज़े वारा इफेक्ट्स वग़ैरह मिली वेंदा। ऐं हिते तव्हां क्लिक करे टेक्स्ट लिखी सघो था, हिते स्टिकर लॻाए सघो था, वीडियो रखी सघो था, फ़ोटो रखी सघो था। हिन जी क्रोमा की बि तमामु बहितरीनु आहे। फस्ट त असां ईंदासीं इफेक्ट्स ते। जीअं असां हिते ईंदासीं काफ़ी सारा असांखे हिते कूल ऐं शानदार इफेक्ट्स मिलंदा। उनखां अलावा नो इफेक्ट्स ते क्लिक करे तव्हां को बि न रखो ऐं जेकॾहिं वधीक हासिलु करणु चाहियो त गेट मोर ते क्लिक कयो, हिते तव्हांखे काफ़ी सारा न्यू मिली वेंदा। फ़िलहाल त न्यू हिकिड़ो ई आहे। हिन न्यू हिकु पेज ते क्लिक करियूं त हिते तक़रीबन काफ़ी न्यू आया आहिनि ऐं कुझु ईंदा ऐं ईंदा रहंदा आहिनि। तव्हां कंहिं इफेक्ट्स ते क्लिक कयो, मिसाल तौरु हीअ मूंखे सही थो लॻे, तव्हां हुते मूवी में हीअ ऐड करे छॾींदुसि। तव्हां ॾिसी सघो था हीअ शानदार थी वियो। ओके, हीअ तव्हां ॾिसी सघो था। हर हिकु इफेक्ट में, हर हिकु क्लिप में तव्हां अलॻि अलॻि इफेक्ट लॻाए सघो था। नंबर ॿी ॻाल्हि, हाणे असां अचूं था टेक्स्ट ते। टेक्स्ट ते अचण सां तव्हांखे काफ़ी रेडीमेड टेक्स्ट मिलंदियूं जिन जा अलॻि अलॻि स्टाइल आहिनि, अलॻि अलॻि एनिमेशन हुननि खे ॾिनल आहिनि जेके तव्हां काइनीमास्टर या कंहिं ॿिए सॉफ्टवेयर में नथा एनिमेशन ॾेई सघो, जेके कुझु हिन तरह जा आहिनि। हीअ टेक्स्ट एनिमेशन आहे, हर हिकु तव्हांखे अलॻि अलॻि मिलंदो, पर हीअ सभु अंग्रेज़ी आहे। हिन में जेकॾहिं तव्हां सिंधी लिखणी आहे त तव्हां हिकिड़ो सिंपल खणो ऐं हुनखे पंहिंजो फ़ॉन्ट ॾियो। फ़ॉन्ट ॾियण लाइ करे तव्हां वेंदो फाइल मैनेजर में, उते तव्हांखे हिकिड़ो हुनजो फोल्डर मिलंदो
उन फोल्डर जे अंदरि तव्हां वेंदो त फ़ॉन्ट जो फोल्डर मिलंदो। फ़ॉन्ट जे फोल्डर जे अंदरि वेंदो तव्हांखे हिकिड़ो कस्टम फ़ॉन्ट जो फोल्डर मिलंदो। उन में तव्हां पंहिंजो फ़ॉन्ट TTF फाइल रखो ऐं उहो हुते शो थींदो। अच्छा, टेक्स्ट में तव्हांखे बि अलॻि गेट मोर ते क्लिक करे अलॻि तव्हांखे काफ़ी कूल ऐं काफ़ी बहितरीनु डिज़ाइनूं मिलंदियूं जेके तव्हां जेको रखणु चाहियो बसि प्लस जे बटन ते क्लिक कयो उते अची वेंदो ऐं उनखे तव्हां चेंज करे वठो। ठीकु आहे, अहिड़ी तरह तव्हांखे हिते हिनखे डिलीट करिणो आहे, जस्ट हिकिड़ो क्लिक करिणो आहे तव्हांखे ईअं डिलीट थी वेंदो। ऐं जेकॾहिं हिन में तव्हांखे ऑडियो वग़ैरह लॻाइणो आहे त हिते क्लिक करे ऑडियो लॻाए सघो था। ऐं हिते तव्हां का मीडिया किथे लॻाइणु चाहियो था त तमामु ईज़ी आहे। तव्हां हुन मीडिया खे ड्रैग करे उते ड्रॉप करे सघो था। मिसाल तौरु ऐं हिते अचां थो ऐं हिते मिसाल तौरु के फ़ोटो ते अचां थो। मिसाल तौरु हिते आयुसि ऐं हितां मूंखे फ़ोटो खे झलियो ऐं जिते मूंखे ड्रॉप करिणो आहे, मिसाल तौरु हिते ड्रॉप करिणो आहे, हिते करिणो आहे, हिते करिणो आहे, हेठी लाइन में करिणो आहे, जिते करिणो आहे उते हीउ ॾिसो गूगल जो आहे कपिड़ो, हुनजो मूं फ़ोटो कढी वरितो दर्जी जी दुकान ते। त हीउ गूगल कंपनी कॾहिं खां कपिड़ा ठाहिणु शुरू कया आहिनि। बहरहाल उनजो तव्हां ठाहे सघो था, जिते रखणु चाहियो उते रखी सघो था। अहिड़ी तरह तव्हां हिते बि काफ़ी सारा वीडियोज़ रखी सघो था। हुन ते तव्हां वीडियो खे ड्रैग कयो ऐं हिते ड्रॉप कयो। ड्रॉप करण सां छा थींदो त इहो हिते शो थींदो। हाणे हिते असां प्ले कंदासीं त इहो ग्रीन स्क्रीन में हूंदो, बल्कि असां हिनखे जेकॾहिं क्रोमा की जी मदद सां साफ़ु कयूं त पेन जे आइकन ते क्लिक कयो, हिते तव्हांखे अलॻि मिलंदो क्रोमा की। इन ते जीअं तव्हां क्लिक कंदो ऐं कुझु क्रोमा की हिन तरह जी ॾिसण में ईंदी। हीउ जेको पेन जो आइकन आहे हिन ते क्लिक कयो ऐं हिते क्लिक करे ॿीहर हिते क्लिक कयो त इहो क्रोमा की ख़तमु थी वई। ऐं बिल्कुलु हिन में को बि साओ रंग न रहंदो। काइनीमास्टर में तव्हांखे बॉर्डर ते साओ कलर मिलंदो, हिन में बिल्कुलु न मिलंदो ऐं मुकमल तरीक़े सां उनखे इहा रिमूव करे छॾींदी आहे। हाणे तव्हां ॾिसो, प्ले करे था वठूं, तव्हां ॾिसो हिन में जेको साओ कलर हो उहो मुकमल तौर ते ख़तमु थी चुको आहे। ऐं तव्हां बि लाइक ज़रूरु कजो। त उनखां अलावा हिन में ॿिया बि काफ़ी सारा फीचर आहिनि। जेकॾहिं हिन वीडियो खे आउं प्रोड्यूस करणु चाहियां, यानी हिन वीडियो खे आउं सेव करणु चाहियां त तमामु ईज़ी आहे। ऐं प्रोड्यूस वीडियो ते क्लिक कंदुसि ऐं सेव टू गैलरी ते क्लिक कंदुसि। हिते फुल HD ऐं SD मूंखे मिलंदा। फुल HD जी सेटिंग ते जेकॾहिं आउं क्लिक करियां त मूंखे ॿुधाईंदो त हिन जो रेट आउं कहिड़ो रखी सघां थो। स्टैंडर्ड रेट रखियलु आहे, सही आहे, ऐं हुनजो फ्रेम रेट आउं कहिड़ो रखी सघां थो ऐं हिनखे आउं कहिड़ी जॻह ते सेव करणु चाहियां थो उहो सभु कुझु आउं हिते सेव करे सघां थो। ओके दोस्तो, ऐं हिनखे जीअं प्रोड्यूस कंदुसि त चंद ई सेकेंड में इहो चंद ई मिंट या सेकेंड में इहो फुल HD में आहे ऐं पोइ बि तमामु घटि वक़्त में ही थी वेंदो। त ओके दोस्तो, हीअ हुई अॼु जी वीडियो ऐं उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक ॻॾियूं वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान ते क्लिक कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां नवां आहियो मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो, तव्हां काफ़ी कम वारी वीडियोज़ मिली वेंदियूं। हुन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखिजो। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।